बाबा चवो इन दफ़े इंजीनियर साहब के फोन करे तव्हां ते को केस वग़ैरह कोन थो करायां पर भली आईंदा इन्हनि सरकारी कमनि में हथ न विझंदा कयो। छो साईं हथ सड़ी वेंदा छा? अड़े तूं त न ॻाल्हाए। छो न ॻाल्हाए? मां त ॻाल्हाईंदुसि, 8वीं जमात पास आहियां। सफ़ा को दरवेश आहे। साईं इहा त हिकु ख़िदमत आहे, जंहिंखे वणे सो करे, जंहिंखे न वणे सो न करे। त पोइ असां खां जेको कुझु पुॼे थो ॻोठ लाइ कयूं था। ॾिसो न मास्टर साहब, इहा पुल बि त वॾेरे असांजो पाण ठारायो ऐं ॻोठ जो स्कूल बि वॾेरे पाण ठारायो ऐं हाणे हिन ॻोठ जे इस्पताल जो ठीको वॾेरो पाण खणी आयो आहे। हा, इहा बि हिकु अवामी ख़िदमत आहे। चओ चओ हाणे बसि हलो, आईंदा लाइ मिली सरकारी कमनि में हथ न विझंदा कयो। हलो बाबा हलो, वॾेरे उतां ते घुरायो, चांहि जो बि कोन पुछई। हलो 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 होटल में पेंदासीं वञी चांहि। होटल ते चांहि पियो हलो। हा उर्स बाबा पाणी वारो इंजीनियर त मिलाए ॾे। हा बाबा तुंहिंजो नोट हणायो आहे, तुंहिंजो कमु थी वेंदो। हा लाइनूं ख़राब आहिनि बाबा, तूं कोशिशि त करीस, जेॾी महिल मिले न ओॾी महिल मिलाए ॾे। हा हा बाबा ठीकु आहे। टेलीफोन जूं रोज़ लाइनूं ख़राब लॻी पयूं आहिनि, सम्झ में ॻाल्हि कान थी थिए त छा कजे। अरे हिन डडे खे वरी बाबे कच्छ ते छो खयो आहे? दादा हू जेके अॻियां टुकड़ा आहिनि से हिन साल कराया अथमि। वाह साईं वाह, फसल भलो थियो आहे। आचार्य जन खे ॾिना हुअमि। हा साईं हा, मूंखे ख़बर आहे, पर कोन हलिया हुआसीं जो फ़ैसिलो थियो। पर दादा तो वारो पुट अॼुकल्ह छा पियो करे? साईं हमरा ई कराईंदो आहे मूंखे बनीअ में। छो पढ़णु छॾे ॾिनई छा? स्कूल न वेंदो? साईं हा, छोरो निभागो थी पियो, 8 जमायतूं पास करे घर वेही रहियो। चांहि त लॻियूं त इहे खोड़ आहिनि। साईं तव्हां वटि को लिख पढ़ जो कमु हुजे त महिरबानी करे मुंहिंजे बचिड़े खे नौकिरी ॾियो। ॾिसूं था, अगरि को कमकार थियो त घुराए वठंदासीं, पर कमु कंदो सही। सॼो ॾींहुं वते थो मास्तर सां समाजी ख़िदमतूं कंदो। साईं आहे वांदो, तॾहिं किथे न किथे कमिरो कंदो रहे थो। तव्हां महिरबानी कंदो बाबा त तव्हांजे ख़िदमत में सॼो ॾींहुं हाज़िर हूंदो। अरे बाबो अञा हिन ॾाघ खे कच्छ ते खयो पियो अचे ऐं वरी रईस खे बि पंहिंजी कान थी पवे जो खणी चवे त लहो खणी छोरा। अड़े अहिड़ी तो वञी ठेप ॾियांसि जो रईस बि यादि कंदो। वालेकुम अस्सलाम। जूसा कहिड़ा हाल आहे? बस चओ ताईं, तव्हां ख़ुशि आहियो? चओ रईस भला नंढड़े रईस खे मां खणा? खणीस। बाबा मूंखे मूंखे लाए। छो बाबा? मूंखे लाए। अरे खयो मुंहुं में टंग में सूर वरी तोखे पियो आहे? लाए मूंखे लाए। रईस नंढा जीअं तुंहिंजी मर्ज़ी अचे। छा थियो बाबा? छा थियो? छा थियो? छा थियो? छा थियो बाबा? छा थियो? कुमी छा थियो पुट? कुमी खाधई त कोन? अरे धने जा पुट, तूं हंज ते खयो पियास पोइ छो लाथईस? साईं तव्हां त हरू भरू नाराज़ था थियो पोतार। रईस नंढे पाण चयो त मूंखे हेठि लाहे। तोखे जीअं छोकिरो चए तीअं तूं कंदे? ए पोतार तव्हां त हरू भरू नाराज़ था थियो। मुंहिंजो त हिन में को ॾोह ई कोन्हे। को ॾोह कोन्हे? अहिड़ी त लपाट हणां छोकिरे जो हाँ फाटी पयां त पोइ? ए साईं छोकिरे जो हाँ को फूकणो थोरी आहे जो फाटी पवे आहे। अड़े हिते जेकॾहिं को नाक हुजे तॾहिं बि छोकिरे खे लाही आहे। साईं बादशाह तव्हां त हरू भरू था नाराज़ थियो। मूं त रईस नंढे जे चवण